खबरों जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। इस्लामाबाद में पीटीआई अॻवान फवाद चौधरी की प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सहाफ़ियुनि सां ॾंद चक शुरू थी वई। सहाफ़ी पारां फराह खान बाबति कयल सवाल ते फवाद चौधरी मछरजी पियो। सहाफ़ी मुतिउल्लाह के किराए जो सहाफ़ी चई छॾियो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं सहाफ़ियुनि में सख़्त जुमलनि जी ॾे जारी रही। सहाफ़ियुनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस की कवरेज जो बाइकाट कयो वियो। सहाफ़ियुनि मूजिब जेसीं ताईं फवाद चौधरी माफ़ी न वठंदो तेसीं ताईं हुन जी कवरेज न कई वेंदी। फवाद चौधरी जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सहाफ़ियुनि पारां सुप्रीम कोर्ट ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो कयो। सहाफ़ियुनि मुतालबो कंदे चयो त फवाद चौधरी पंहिंजे रवैये ते माफ़ी वठे। फवाद चौधरी सहाफ़ियुनि खां माफ़ी वठण खां इनकार करे छॾियो। फवाद चौधरी सहाफ़ियुनि खां माफ़ी न वरिती, प्रेस कॉन्फ्रेंस करण बदिरां वापसि हलियो वियो। सहाफ़ियुनि पारां फवाद चौधरी जी मुबैना कवरेज जो बाइकाट करे छॾियो। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त जेसीं ताईं फवाद चौधरी माफ़ी न वठंदो तेसीं ताईं उन जी का बि कवरेज न कई वेंदी।